त मां जेको आहे त मोर्क इलाही जी तरफ़ वधंदुसि ऐं उन खां पुछंदुसि त हिकिड़ी औरत जो असांजी सोसाइटी में केतिरो इम्पोर्टेंट रोल आहे? वॾो इहो सवाल जो मां इलाही वेट ते कयो त चलो सुठो आहे कि मोस्ट अवेटेड क्वेश्चन यू हैव आस्क्ड मी। एक्चुअली औरत हर रूप में अलॻि अलॻि आहे। मां अलॻि आहे, भेण अलॻि आहे, ज़ाल अलॻि आहे। मूंखे मां चाहां थी कि मुंहिंजी माउ, मुंहिंजी पुफियूं, मुंहिंजी अल्हम्दुलिल्लाह पुफियूं आहिनि तंहिंखे मां मां सॾाईंदी आहियां। वरी मुंहिंजी माउ मूंसां गॾु वेठी आहे। अॼु मां चाहां थी कि मां जिते बि आहियां, जंहिं प्लेटफॉर्म ते आहियां, उहो मुंहिंजी माई जी वजह से आहे। छो त बीइंग अ सिंधी गर्ल असांखे हर चीज़ में रोकियो वेंदो आहे कि इहो कंदी त छोकिरी हथ मां निकिरी वेंदी, ईअं कंदो त इहो थींदो। बसि मां चवंदी आहियां कि पंहिंजी औरत पंहिंजी धीअ ते भरोसो करे ॾिसो हिकिड़ी दफ़ा। तो मुंहिंजे माउ पीउ मुंहिंजी माउ कयो, मुंहिंजी माउ मुंहिंजे बाबा खे मञायो, हर कंहिंखे कयो। असां पढ़ायोसीं, मां MBA ग्रेजुएट आहियां अल्हम्दुलिल्लाह। त अॼु हुनखे रिप्रेज़ेंट पई कयां न। बिल्कुलु। त बसि इहो ई आहे कि बसि पंहिंजी औलाद ते, पंहिंजी धीअनि ते भरोसो कयो, उनखे पढ़ायो, उनखे नॉलेज ॾियो त उहो अॻिते वधनि। बिल्कुलु इहो आहे। इहो बसि मां गुज़ारिश कंदमि पंहिंजे सिंधी भाइरनि सां। बिल्कुलु ॾाढो तव्हांजो सुठो पॉइंट ऑफ व्यू आहे। एजुकेट करणु घुर्जे पंहिंजे गर्ल्स खे, पंहिंजी न्याणियुनि खे। तव्हां हिन हवाले सां